घर घर गूंजन सिंध अमर जा नारा पखो में आवामी आवाज़ ग्रुप जे सकावती सॾ अचो त सिंध जा वसीला बचायूं जे सिरे हेठि सकावती तक़रीब कोठाई वई। पखो शहर ऐं आसपास जे वाहण वस्तियुनि घाघारो देदड़ मिरापुर संदीलो रशीद वगण खैरपुर जूसो रतोकोट करम बोक नओ ॻोठ ऐं गढ़ी ग़ुलाम अली इसराण समेत नंढनि वॾनि ॻोठनि में हर पासे सकावती रंग निकिरी पिया। सकावत जी मुख्य रैली नौजवान इत्तेहाद तरफ़ां मेन चौक खां कढी वई, जंहिंमें शहरनि सियासी समाजी ऐं हर मकतब फ़िक्र जे माण्हुनि वॾे तइदाद में शिरकत कई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी प्रेस क्लब अॻियां पहुती, जिते नौजवान क़ौमी गीतनि ते झुमरियूं हणी धरती सां वचन वरजायो। इन मौक़े ते अॻवान खे अजरक उठाया ऐं नौजवाननि में सिंधी टोपियूं विरहायूं वियूं। रैली खे अॻवान ख़िताब कंदे चयो त सिंधी मीडिया जसलाणी जे सकाफ़त जो सॾु ॾेई करोड़े सिंधियुनि खे हिकु सकाफ़ती प्लेटफॉर्म ते गॾु कयो आहे। अदबी महक में सहाफ़िन गुल इनकलाबी, अब्दुल वहीद मयो, तनवीर हुसैन खुश्क, एम अली तीवणो, इमरान अली खुश्क, मंठार अली मुग़ैरी, एम के चांडे ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।